वालेकुम दोस्तो, ही असांजो उस्ताद सलीम सीताई जेका कहाणी पढ़े रहियो आहे, जेको स्टेज ड्रामो थींदो वॾे पैमाने ते। उस्ताद छा हाल आहे? ख़ुशि आहियो उस्ताद? अल्लाह जो एहसान। उस्ताद ही जेका कहाणी आहे जो नालो छा आहे ऐं ही स्टेज ड्रामो कॾहिं स्टार्ट थींदो? ड्रामे जो नालो आहे शिकस्त। इंशाल्लाह थी सघे हिन महीने में असांखे प्रोग्राम सोचियो आहे। असां गुलाम सरोवर बिरोही हुनखां ॼाण कंदासीं। अञा डेट अनाउंस न कई आहे, सलाह सगत सां कंदासीं, सलाह मशवरो करे का डेट रखी। थी सघे त 15-20 ॾींहंनि जे अंदरि असां प्रोग्राम करे रहिया आहियूं। साम्हूं मां शेयर कयां पियो। माशाल्लाह उस्ताद, हिन शिकस्त में दादू जा आर्टिस्ट हूंदा या कुझु सीता जी संगत में हूंदी? तक़रीबन दादू जो ॿाहिरि सीता जा दोस्त आहिनि। दादू जा तव्हां आहियो, अज़ीज़ अहमद अली, ज़ाहिर सिद्दीक़ी ऐं सीता मां महबूब सिंधी आहे, नवाज़ सीता जा, इहे दोस्त ॿाहिरि असां गुलाम सरोवर बिरोही आहे। हा, ॿी ॻाल्हि उस्ताद ॿुधण में आहे उस्ताद, गुलाम सरोवर जी उन ड्रामे शिकस्त में रिहान जो बि ऐलान थिए थो। वॾे पैमाने ते कंदासीं, सॼी सिंध खे दावत ॾींदासीं, सॼी सिंध शरीफ़ थींदी इंशाल्लाह। नवां पुराणा दोस्त सभु ईंदा। माशाल्लाह, असांजो साथ तव्हां सां गॾु आहे। मां चवां थो उस्ताद जल्दी माना हिन ड्रामे जो ऐलान कयो त जीअं सिंध खे, दादू खे ऐं सीता जे दोस्तनि खे माना हिकिड़ो एंटरटेनमेंट जे लाइ हिकिड़ो माहौल मिले। इहा आहे सही ॻाल्हि आहे, पर कुझु दोस्त असांजा सीनियर ऐं असांजा मथे आया आहिनि, जीअं लाला रफ़ीक आहे, भाऊ मंज़ूर आहे, हिननि सां मिलिणो आहे। वेही करे गॾिजी करे असां डेट अनाउंस कंदासीं, हुननि सां मिलिणो आहे, हुनखां राय पुछणी आहे, ओहिड़े हिसाब सां प्रोग्राम। अच्छा, ही शिकस्त कंहिंखे थी अचे उस्ताद? शिकस्त साईं घणनि खे थी अचे। ज़िंदगीअ खे शिकस्त, प्यार खे शिकस्त, मौत खे शिकस्त, यानी घणा हिन में हवाला आहिनि। अच्छा, इन स्टोरी उस्ताद तव्हां पाण लिखी आहे? जी हा। अच्छा, हिन में मां जेको तव्हां सां कुझु ॻाल्हियूं ॿुधणु चाहियां पिया त हिन में उस्ताद अनवर शाह जे बि उहो ज़िंदगी जो आख़िरी जेको किरदारु आहे, जेको जंहिं कंडीशन में उस्ताद आहे, उनजो बि हिकिड़ो आहे करेक्टर आहे, जेको असां गुलाम सरोवर बिरोही खां मुंहिंजो ख़्यालु आहे माना खां कराईंदो ऐं ॾाढो भलो किरदारु आहे। उहो सॼे ड्रामे जो टाइटल रोल आहे, कलाकार आहे। वरी महिरबानियूं उस्ताद। इंशाल्लाह ही शिकस्त जल्दी ॾिसंदासीं, या हाकम शाह हाल में ॾिसंदासीं, या बुखारी पंहिंजो इनमें डिस्ट्रिक्ट काउंसिल हाल में ॾिसंदासीं। दादू जी कंहिं न कुंड में स्टेज ड्रामो जेको वॾो पैमाने ते थींदो, शिकस्त, जंहिंमें सिंध जा बहितरीन आर्टिस्ट हूंदा। अस्सलाम वालेकुम उस्ताद गुलाम सरवर मास्टर तव्हां ते नालो कीअं थियो भला? दोस्त कुझु ॿधी मारी कयो कान्हे का, जेको मुंहिंजो हाल दोस्त चवणा, इहा दोस्त जी महिरबानी आहे। डांसी हवाले सां चवणा मास्टर ज़िंदगी ॾिनी आहे ऐं संत दरियाव आहे, पर ईअं खणी समुंड आहे, असां हुन मां वटो बि कोन भरियो आहे, किनारे ते अञा बीठा आहियूं। पर जेको हाल आहे दोस्त सां गॾियल हूं, ॾिठा निभायूं, जेसिताईं फ्री में साह आहे, समय सां इश्क आहे ऐं इंशाल्लाह पिया निभाईंदासीं। माशाल्लाह, माना उस्ताद सरवर बिरोही एंड मास्टर तव्हां जिम्नास्टिक आहियो, तव्हां चांहि जा मास्टर आहियो, या कहिड़ी जेको आहे तव्हां मास्टर रखियो के नालो? थोरो इन जी वाज़े थींदी त वाह वाह थी वञे। हक़ीक़त में इहा आहे, मूंखे पाण खे ख़बर कान्हे रखियो कीअं आहे। सभई चवंदा आहिनि, तव्हां बि चवंदा, ॿिया बि चवंदा आहिनि, त मास्टर गुलाम सरवर। इन जी मां ॿुधाईंदुसि तव्हांखे त मास्टर जो नालो छो पियो। अस्सलाम वालेकुम साईं, असां अहमद अली शेख साहब मूं तव्हांखे ख़ुशि लॻी वेंदी साईं। ऐं मां तव्हांखे ॿुधायां मास्टर नालो उस्ताद जो इहो मूं रखियो हुयो। अच्छा, कुझु टाइम पहिरियां माना जॾहिं असांजो 10-12 साल पहिरियां हिकिड़ो ड्रामो हलंदो पत्थर जा माण्हू, सैयद मुनवर शाह जी डायरेक्शन में, उन टाइम उस्ताद सां बि टीम खोली, पाण में गॾु हुयासीं, कीचड़ सर्कल जे हिसाब सां उस्ताद जी अॼु बि आहे सर्कल में गॾु कमु कंदा हुआसीं।
असां पंहिंजो हिकिड़ो सर्किल खोलीसीं मोहतर नाके ते दुआ चौंक ते अच्छा हुते उस्ताद जो मूं जो माना हूअं उस्ताद सरवर गुलाम सरवर बिरोही या उस्ताद सरवर बिरोही जे नाले सां मशहूरु हुयो उहो मास्टर हिनखे मूं मशहूरु कयो माना मास्टर तक उस्ताद खे मूं ॾिनो इहे फिल्म पिया ठाहियूं असां माना उस्ताद जमाल सिकंदो आहे माना बाद आइटम ख़तरनाक आइटम वग़ैरह वग़ैरह उहा फिल्म हिकिड़ी थीम सोचियो हुओसीं ऐं सोचियोसीं इहा फिल्म ठाहींदासीं ऐं इहा कहाणी कंदासीं उन में नालो ई उस्ताद जो मास्टर हुयो जेको माना फाइट सेखारे थो हेॾा आहे वग़ैरह वग़ैरह कुझु अहिड़ा हालात थी विया जो कुझु मसइला मसाइल थी विया जंहिं करे असां परे थी वियासीं फिल्म बि कोन ठही सघी पर उस्ताद जो नालो मास्टर पइजी वियो अॼु त उस्ताद जाई पची मास्टर आहे डांस जो मास्टर आहे हिन खां पोइ बाह जो आइटम कंदो हुनजो मास्टर आहे हुन खां पोइ सीनियर जे हिसाब सां असांजो मास्टर आहे मास्टर हुनखे चइबो आहे जेको वाक़ई मास्टर हुजे जंहिंमें कला हुजे जंहिंमें कमु हुजे सो इहो त सभिनी खे ख़बर आहे त उस्ताद में हर कमु आहे एक्टिंग जे हवाले सां डांस जे हवाले सां जिम्नास्टिक जे हवाले सां माना मास्टर थियो वॾी महिरबानियूं ऐं उस्ताद सलीम सीताई स्टेज ड्रामो करे थो पंहिंजो शिकस्त उन जे बारे में छा वीचार आहिनि ऐं उस्ताद जी विहाण बि थिए थी उस्ताद जी स्टोरी जेकी मां ॾिठी आहे तमामु सुठी स्टोरी लिखियलु आहे ऐं तमामु सुठो मैसेज आहे आवाम लाइ सो उस्ताद इहो ड्रामो करणु चाहे थो लेखक पाण आहे उस्ताद सलीम हिन स्टोरी जो शिकस्त जो कुझु ॾींहंनि में अलाह भलाई कंदो लॻा पिया आहिनि दोस्त संगत खां सलाह सवाब करे ऐं मास्टर सरवर बिरोही जी रिहाण थींदी जंहिंमें इहो ड्रामो पेश कयो वेंदो शिकस्त सो तयारी हले पई स्टोरी खे फेर करे पियो उस्ताद हुन में नओं रंग भरे पियो ऐं आवाम लाइ सिंध लाइ तमामु सुठो मैसेज आहे इनशाला जे ड्रामो स्टेज थियो त दोस्तनि खे ऐं आवाम खे ॾाढो पसंदि हीअ मास्टर जी जेका रिहाण थिए थी मास्टर हाणे चए थो त मुंहिंजो रिहाण थिए थो छा मास्टर हींअर माना रिहाण जे लाइ फुल तयारु बि आहे ऐं जो हक़ बि आहे रिहाण हुन दोस्त जी थींदी आहे जेको कुझु करे ऐं उस्ताद घणो कुझु कयो आहे सिंधी आवाम लाइ सिंधी दोस्तनि लाइ असां आर्टिस्टनि लाइ ऐं पंहिंजे फन खां सचो रहियो आहे हिन जी वॾी महिनत आहे असां बचपन खां उस्ताद खे ॾिसंदा अचूं था असांखां सीनियर आहे असांजो उस्ताद बि आहे असांजो दोस्त बि आहे ऐं तमामु सुठो इंसानु बि आहे दुख सुख में हर माण्हू खे कमु ईंदो आहे हालांकि पाण बि ग़रीब मिसकीन आहे पर हिन जी इहा ख़ासियत आहे त अगरि को बि दोस्त ग़रीब मिसकीन कंहिं वटि कुझु न आहे मास्टर खे ख़बर पई त उन टाइम ते पहुचंदो आहे मदद कंदो थी सभिनी लाइ सो अहिड़नि माण्हुनि जी रिहाणी थियनि ऐं माण्हुनि खे ख़बर पए त असांजे सिंध में अहिड़ा आर्टिस्ट आहिनि जेके पाण ग़रीब मिसकीन थी करे बि पंहिंजी हेल्प करनि था मदद करनि था अहिड़नि जी हौसला अफ़ज़ाई लाज़मी आहे अहिड़नि खे माण्हू इज़त ॾिए इहा इज़त जे लाइक़ु आहे वॾी महिरबानियूं अहमद अली शिकस्त में तव्हांजो बि किरदारु आहे इंशाअल्लाह शिकस्त में मां आहियां तव्हां बि आहियो सिंध जा ॿिया बि नाले वारा आर्टिस्ट कमु कंदा हाली त उस्ताद तव्हां ई असांखे सिलेक्ट करे छॾियो आहे वधीक नसीबु आहे ओला केरु कमु हयाती रहंदी इंशाअल्लाह नाले में गॾिजी कमु कंदासीं थैंक यू मास्टर तव्हांजी रिहाण थिए थी उनजे बारे में तव्हां कुझु दोस्तो मां छा चवां इहा दोस्तनि जी महिरबानी आहे जो मूंखे लाइक़ु सम्झो अथनि त मां रिहाण जे लाइक़ु आहियां हक़ीक़त में इहा आहे की मूंखे ख़बर न आहे मां लाइक़ु आहियां या न आहियां पहिरियों हाणे कुझु टाइम खां मुंहिंजी फस्ट स्टेज आहे 1985 उन खां पोइ हलियूं खां पोइ कुझु वैराइटी शो कयासीं कुझु ड्रामनि में ज़मानो हले पियो 1985 उस्ताद जी स्टेज आहे अॼु साईं 1982 मुंहिंजी पैदाइश आहे साईं 1982 मुंहिंजी पैदाइश आहे 1985 उस्ताद जी स्टेज आहे हाणे ॿुधाए त रिहाण जी 1985 मुंहिंजी पैदाइश आहे तव्हांजी 1985 में उस्ताद मां ॼाओ आहियां तव्हांजी पैदाइश आहे मूं स्टेज कया जंहिंमें उस्ताद उर्दू बशका काफ़ी माण्हू आहिनि रूपे नाले सां थियो लाइब्रेरी हाल में ईअं मां तव्हां खां 3 साल वॾो आहियां सूमरे सुदाई कयो हुयो उन में असां कमु कयोसीं शाहनाज़ बुरी डेथ थी आहे अध में प्रोग्राम बंदि थी वियो उन खां पोइ जेको हलंदा आहियूं तक़रीबन मूंखे डांसर सॼो ईंदो आहे ऐं हक़ीक़त इहा आहे त मूं जेतिरी जांच कई आहे त प्रोफेशनल डांसर दादू में पहिरीं कोन हुयो जॾहिं बि प्रोग्राम थींदा त डांस जे हिसाब सां ॿाहिरां घुराईंदा लाड़का में हैदराबाद भई करेक्टर में सभु थोरो घणो कमु कंदो हुयो प्रोफेशनल जंहिं डांसर हुजे पर पोइ मूं कोशिशि कई महिनत कई वरी पोइ साढे पोइ काफ़ी कुझु में दादू में ॿिया बि दोस्त आहिनि जेके प्रोग्राम कनि बि था मुंहिंजा शागिर्द आहिनि जेको आहे
यार कमु कंदा मूंखां बहितर कमु था कनि असांजो जेको हाल आहे हलूं था कैंडल डांस सां मूंखे सॼो सरब कैंडल डांस आहे ऐं मूं कोशिशि कई जेको खाधा आहिनि ट्यूबलाइट मुख़्तलिफ़ डांस कयूं जेको बि हाल हुयो फर्ज़ु तमामु घणो आहे मां तव्हांखे छा ॿुधायां महिरबानी मुंहिंजी महिरबानियूं उस्ताद ऐं टीवी में तव्हां लाड़ो कॾहिं कयो उस्ताद टीवी में ॾाढो तक़रीबन जेको आहे तो मूं हाणे असांजो कंडे जी सही जेको ड्रामो जो उन में कैरेक्टर हुयो मां में मिठे नाले सां तो उहो कैरेक्टर जेको आहे सो मुंहिंजो कोन हुयो मैनेज थियो कैरेक्टर इम्तियाज़ नाले दोस्त आहे उन जो कैरेक्टर हुयो उन हालातनि जे करे उन अची सघियो पोइ अॻिला मूंखे चयो आहे तुंहिंजो कैरेक्टर मां लिखां तूं कर पोइ मैनेज थी मां में मिठे नाले सां कैरेक्टर कयोमि उन खां पोइ मश्किरा मोटी आया उहो मश्किरे में ॻोठ में सिपाही ॿुढो ॿोड़ो सांगड़ में असीमत खसी उन में मामे चिबड़ नाले सां हुयो तकरार ड्रामे में गुलाणे नाले सां कुझु फिल्मुनि जो कमु कयो आहे मौक़ो मिले थो कमु कयूं था जेको असां मीडिया खे हथियाली आहे स्टेज ते घणो कमु कयो आहे मुंहिंजी महिरबानियूं मौला तव्हांखे ख़ुशि रखंदो लव यू